अस्सलाम वालेकुम। सेंट टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी हिकु दफ़ो ॿीहर अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, ख़ल्क़े ख़ुदा खे जेको हुकूमती सतह तां सहज ऐं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि या उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी बुनियादी सहूलियतुनि में जिन में इलाज मुआलजे जी सहूलियत आहे, अमन अमान जी सहूलियत आहे, रोड रस्तनि जी सहूलियत आहे, इन समेत केतिरियूं सारियूं बुनियादी सहूलियतूं जे हवाले सां जेके सरकारी इदारा आहिनि उहे क़ाइमु कया वेंदा आहिनि ऐं उहे पब्लिक खे डिलीवर कंदा आहिनि। पर जेकबाबाद अंदरि उन्हनि बुनियादी सहूलियतुनि जी हिकिड़ी इंतिहाई खोट नज़र अचे थी। उन खोट जी छा ॻाल्हि कजे, उन हवाले सां माण्हू ॼणो त मुकमिल तौर ते पाण खे हिकिड़ी मायूसीअ वारी सूरत हाल में महसूसु कनि था। अमन अमान जे हवाले सां ॻाल्हि कजे या पंहिंजो सिविल अस्पताल हुजे, इन समेत केतिरा जेके दवाखाना आहिनि, जेके इलाज मुआलजे जा हंध आहिनि सरकारी तौर ते, उन्हनि जे तरफ़ां बि पब्लिक खे को अहिड़ो ख़ासि फ़ाइदो कोन्हे या उन्हनि खे केतिरो फ़ाइदो आहे। इन मुख़्तलिफ़ बुनियादी मामलनि जे हवाले सां सेंट टीवी न्यूज़ जैकबाबाद जो रिपोर्टर ज़ैन सरकी मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो त उन्हनि जी राय ॿुधूं। जी अज़हर साहब, जैकबाबाद जी ॻाल्हि कजे, असांजी सिंध जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे इक़्तिदार में आहे, सिंध जे इक़्तिदार में आहे, सूबे सिंध जे इक़्तिदार में आहे। 18 साल जो अरसो गुज़री चुको आहे। 18 साल जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जैकबाबाद ज़िले जे अंदरि ख़ासि करे कहिड़ा मेगा प्रोजेक्ट ॾिना, जैकबाबाद ज़िले जे अंदरि कहिड़ी जेको आहे सुधारो आंदो। अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको आहे 18 खाता जेको सूबनि जे हवाले थिया। उन 18 खातनि जी जेको आहे सूबाई जे हवाले थियण खां पोइ उनजी कहिड़ी कारकर्दगी रही आहे, उन्हनि अवाम खे छा डिलीवर कयो आहे, सिहत जी केतिरियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, तालीम केतिरो सुधारो ॾिनो वियो आहे, ऐं उन खां अलावा रोड रस्ता, पीअण जो मिठो पाणी, सुथराई सफ़ाई, ड्रेनेज, ऐं उन खां अलावा पंहिंजो ज़राअत वारो शोबो हुजे या जेको आहे पंहिंजो रेट परचेज रेट कंट्रोल वारो खातो हुजे, उन्हनि पारां जेके 18 खाता आहिनि उन खातनि कहिड़ी कारकर्दगी कई आहे। इहे सुवाल खणी जैकबाबाद जे पढ़ियल लिखियल जैकबाबाद जे सुजाण माण्हुनि वटि वेंदासीं, उन खां पुछा कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 18 सालनि जे दौर में जैकबाबाद जे अंदरि ख़ासि करे केतिरी तरक़ी थी, जैकबाबाद जे माण्हू खे केतिरियूं सहूलियतूं मिलियूं, ख़ासि करे जेके सिहत ऐं तालीम आहे उन में केतिरा सुधार आना विया। जैकबाबाद जे अंदरि जिम्स अस्पताल आहे, जैकबाबाद जे अंदरि ज़िले हेडक्वार्टर सिविल अस्पताल आहे, उन में केतिरी सुधार आंदा विया। माण्हुनि खे उनखे केतिरो हुते तालीम में सिहत मिले थी, सहूलियत मिले, तालीम मिले थी। सवाल खणी हितां जे माण्हू वेंदासीं, छा चवणु आहे? सेहत के मामले में न सिर्फ पाकिस्तान बल्कि दुनिया में WHO पाकिस्तान पीपल्स पार्टी के रिवार्ड कयो आहे त तव्हां ख़ासि तौर ते NICVD जो जेको तव्हां ॼार विछाया उन हवाले सां हींअर चेस्ट पेन सेंटर जो पूरे सिंध में ॼार आहे, गिम्स कमु करे थी, जिम्स ज़बरदस्त क़िस्म जो कमु करे थी। आया जेका तव्हां सिविल अस्पताल जी ॻाल्हि कयो था त सिविल अस्पताल में कुझु डाउनफॉल आहे, उन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री कयां थो त जैकबाबाद वासियुनि खे ॾाढी पुराणी देरीना शिकायत आहे ऐं जेका त उन ते जेको आहे त मीर साहबनि खे जेको आहे त स्टेप वठणु घुरिजे, त अपग्रेड थियणु घुरिजे सिविल हॉस्पिटल। उन हवाले सां ॾाढी माण्हुनि खे तकलीफ़ आहे, मां हिन ॻाल्हि सां एग्री कयां थो ऐं मां होपफुल आहियां। बाक़ी जे ॾिसो न, जिम जेकॾहिं माण्हू खे तकलीफ़ आहे, तव्हां ॾिसो न जिम जे अंदरि कम से कम मंडे जी ॾींहुं 4000 खां मथे OPD आहे। जिम जा फंड्स इंक्रीज़ करण लाइ बि मेरी एजाज़ सां जेका स्पेशल एफर्ट्स आहिनि करीब इनशाला दिसंबर में उहे अची वेंदा ऐं जिम्स जे भिक सां तव्हां ॾिठी हूंदी वर्क इन प्रोग्रेस आहे। 100 बेड जी ॿी हॉस्पिटल ठहे पई, इनशाला इहा बि असां शहर वासियुनि जी तकलीफ़ जल्द ख़तमु कंदासीं। साल जी बजट 66 करोड़ रुपया हुई, हींअर 10 करोड़ रुपया ॿिया वधी आहे, 76 करोड़ रुपया आहे। उनखां अलावा ॾिसो न तव्हांजी बजट ते तव्हां ॻाल्हायो था, जिम जा 19 चेंबर फंक्शनल आहिनि। हींअर मेडिसन जो कहिड़ो देरीना शो हो, नए डायरेक्टर जिम ज़ुबैर शेख साहब जी स्पेशल एफर्ट्स, उनजी ईगल आहे हर शइ जे मथां। त तव्हां ॾिसो त एडमिनिस्ट्रेशन ॾाढी ज़बरदस्त थी वई आहे, प्लस में मेडिसन माण्हुनि खे मिलनि थियूं। मञा थो त किथे किथे मेडिसन 4 लिखियल 3 मिलनि थियूं, लेकिन रिलीफ आहे, काफ़ी सारी बहितरी आहे डायरेक्ट जिम ज़ुबैर शेख जे अचण खां पोइ। इनशाला विदिन 1 ईयर इनशाला थी वेंदो। ॾिसो गवर्नमेंट जा इशूज़ आहिनि, यको तव्हां ख़बर NSA अवार्ड ते त वफ़ाक़ तरफ़ां पैसा रिलीज़ न पिया थियनि, इहो हुयो। उन खां पोइ कोविड हो, वरी हैवी रेंस, काफ़ी सारा इशूज़ खे पाकिस्तान मुंहुं ॾेई पियो। इनशाला कम पाइपलाइन में आहे, अनकरीब असां जेका गुंड ईंदासीं। परसेंटेज जे हिसाब सां हणंदासीं 18 सालनि में 20% छा 10% भी कमु न थियो। सिर्फ़ु नाले जी ॻाल्हि आहे। हिन टाइम ते तव्हां रोड अहिड़ा ठाहियूं जेके महीने खां अंदरि तव्हांखे जेके टुटल नज़र ईंदा।
टफ टाइल अहिड़ी लॻी नाकारा कमु, हाणे नालियुनि जा कम आहिनि उहे बि नाकारा, कंहिं शइ जो कमु न आहे। असल में छा आहे त कमीशन जो सिस्टम आहे न, इहो अॼु बि असां घणो इहो सोशल मीडिया ते ॾिठो थिए त हिकिड़ो 5 करोड़ 6 करोड़ जो कमु आहे, उन में 1.5 करोड़ रुपयो कमीशन आहे, त पोइ इहो काॾो कमु थींदो? ज़ाहिर अहिड़ो हिकिड़ो नाकारा थींदो, उहो बि जेको ठेकेदार हूंदो उहो बि 2-3 करोड़ पंहिंजे लाइ बचाईंदो, पोइ असांजे लाइ त न जो मिसाल आहे, कुझु बि न सर, कोई शइ न आहे। सिविल अस्पताल तबाह लॻी पई आहे, सिस्टम तबाह लॻो पियो आहे, उन्हनि इफ़्तिताह थियो आहे सोलर प्लांट जो, त बाबा हाणे सोलर ते जेको आहे बिजली हलंदी, कुझु बि न हलंदो, कुझु ॾींहं बि न हलंदा, कुझु ॾींहंनि खां पोइ इहे सॼियूं पटियल हूंदियूं, माना को सिस्टम न आहे। जिम्स हुजे या DHO साइड हुजे या ॿियो पासो, उते का आहे सहूलियत? जिम्स में हींअर जॾहिं को डायरेक्टर आयो आहे, ॿुधूं था कमु थिए थो, हले थो, सम्झो, लेकिन मुतमिन साईं कुझु बि न आहियूं। पहिरियों हिन टाइम ताईं NICD जो सिस्टम आहे, जेॾी महिल अचु त रिफर टू सखर, कुझु अला ख़ैर कर कादे रिफर टू लाड़काना। अच्छा, एतिरी क़दुरु सिविल हॉस्पिटल या जिम्स अचो त एम्बुलेंस ई न ॾींदा, पंहिंजी प्राइवेट करायो, सिर्फ़ु नाले जो आहे, सिर्फ़ु बसि, ॿियो कुझु बि न आहे, कुझु बि न सर। छाजी तालीम आहे? इहे प्राइवेट स्कूल कुझु हलनि था, तइलीम जो निज़ाम उहो ई आहे, एॾा पैसा लॻी चुका आहिनि जो कोई सिस्टम न आहे। उन ॾींहुं मूं वटि हिकिड़ो दोस्त टीचर आयो, उन खां पुछियुमि, चए सर असां वटि हर जेको आहे हेड मास्तर खे जेकी आहे लिमिट ॾिनी वञे थी, हू लिमिट मूं उन खे ॾियाई आहे, असां 2 लख 3 लख 5 लख रुपयो उन खे ॾिनो वञे थो, सभु स्कूल ते ख़र्चो थो कयो। चइनि पिया लख रुपयो बि ख़र्चो नथा करनि, हालति अहिड़ी लॻी पई आहे, उहो बसि हेड मास्तर जी जेब में आहे। माना जातो वेंदो हेठि पटे वाले को शुरू आहे, वेंदे वेंदे ऑफिसर ताईं पहुचंदो, करप्शन ई करप्शन आहे, कुझु बि न सर। बसि ईअं नाले खां असां अॼु ताईं नारा हणंदा वरिता आहियूं, कोई शइ जो न आहे। अॼु अचो असांजे शहर में स्ट्रीट लाइट हिन टाइम ताईं न लॻी आहे, कुझु बि न। हे असां वटि अॼु हिन खे महीनो 2 महीना थिया आहिनि, थंबा हणी आहिनि, त हिन टाइम ताईं स्ट्रीट लाइट न आहे, उहे बि जिते ज़रूरत आहे असांजे शहर में। राति जो रोज़ु वारदात थिए थी, अंधेरो लॻो पियो आहे, या वरी अहिड़ो कमु आहे सर, जेकी सोलर हणनि था उन में बैटरी ठेकेदार जी लॻल आहे, जेकी तव्हांखे सॼो ॾींहुं चार्ज थींदी, राति जो वधि में वधि 1 2 कलाक हली, उहा बि वॾो अलॻि गनीमत आहे। जैकाबाद में सिहत जो साईं वॾो फुक़दान आहे। सिहत जो शोबो जेको कमु करे रहियो आहे, उहो जेको ॾिसण में अचे थो उहो न जे बराबरि आहे। अगरि कंहिं माण्हू खे तव्हां ॾिसंदो, अगरि कोई ख़ुदा न ख़्वास्ता को बीमार थिए थो, या त उनखे इहो ई ख़बर न आहे त जैकाबाद मां कहिड़े डॉक्टर ॾे वञा, किथे मुंहिंजो इलाजु थींदो, किथे डायग्नोस थींदो, किथे न थींदो। बाक़ी जेसिताईं सरकारी अस्पतालनि जी ॻाल्हि आहे, सरकारी अस्पतालनि सभिनि जा हाल पूरा आहिनि, DHQs हुजनि या BHU हुजनि या जेके सिविल अस्पताल आहे, सभिनि जा हाल ॾिसो था। कंहिं दौर में सिविल अस्पताल एतिरी एक्टिव हूंदी जो सॼी तक़रीबन बलूचिस्तान सभु माण्हू हिते ईंदा, लेकिन हाणे उते हिकिड़ो बसि 2-3 डॉक्टर अचनि था सुबुह जो, उहे 9 को अची 12 ताईं वेहनि था ऐं मनपसंदि मेडिकल जूं दवायूं ॾियनि था, अथवा फलाणे मेडिकल को फलाणी दवायूं मिलंदियूं, ॿियो तव्हां किथे बि न मिलंदियूं, वेठा सिविल अस्पताल में आहिनि। कमु जेको आहे उहो ॿाहिरिनि जो करनि था वेही। ऐं जिम्स जी जेकी हालति हुई कुझु महीना अॻु में त तमामु हिकिड़े क़िस्म जी ज़बून हालति थी वई, जो उनजे ॿाहिरों हुते मेडिकल खुली विया, हाणे खुलिया, लेकिन इहा जो उन्हनि ते रश बेपनाह हुई। हाणे इहा जो उन ते आनो टको रश घटि थी आहे OPD जे मद में, ऐं कुझु टेस्टूं बि हाणे कुझु थियनि नथियूं उते। हिन जे चवण माण्हुनि जे अचण सां जेको नओं आयो आहे साहबु, असांजो डायरेक्टर साहबु, उन जे अचण सां चवनि था त उते कुझु बहितरियूं आयूं आहिनि। बाक़ी अञा बि सिहत जे मामले में अगरि कजे त असां वटि कजे त 1% बि माण्हू खे हिते उन सिहत जे मामले में उहो मुस्तफ़ीद नथो थिए सरकारी सतह ते। ॿिए तव्हां PPHI जी ॻाल्हि कई त PPHI में उन्हनि जा कुझु यूनिट जेके आहिनि उहे कमु करनि था। PPHI में छो करे मां कुझु बहितरी आहे हा, उन्हनि जे अगरि तव्हां कंपेरिज़न कजे गवर्नमेंट जे हवाले सां त PPHI उनमें 3% उन्हनि खां बेस्ट कमु करे थी, माण्हुनि खे रिलीफ मिले थो। इहा त हाणे अकाउंट्स वारनि उन्हनि खे ख़बर हूंदी, या जेके रिलेटेड माण्हू हूंदा। बाक़ी इहो असां ॿुधंदा आहियूं अख़बारनि में त 60 करोड़ बजट आहे, 60 करोड़ बजट आहे, उनमां चवंदा आहिनि साईं असांजी 34-35 करोड़ असांजी सैलरी आहे सालाना, बाक़ी ॿिया जेके आहिनि असांजा इहो। एक्चुअली जिम्स सां ज़ुल्म इहो थियो आहे जो जॾहिं को वठी उहा वेचारी ॼमी आहे त उहा सियासी ठेकेदारी ते हली वई आहे। कॾहिं टेंडर कंहिंजे नाले खुलेसि थो, कॾहिं कंहिंजे नाले खुलेसि थो, कॾहिं कंहिंजे नाले खुलेसि थो। पाण ठेकेदार उन सां जीअं करनि था उन वेचारी सां, उनजी बजट बि उहो ठेकेदारी सिस्टम में हली वई आहे।
बसि उन वीचारे सां इहो था उनखे हिकिड़ो को माण्हू न मिलियो आहे जेको उनखे चङो माण्हू हलाए सघे। कॾहिं हुनजो ठेकेदार जो टेंडर खुले थो, कॾहिं हुनजो टेंडर खुले थो, बसि उहो टेंडरनि ते आहे, बसि हाणे हर को पंहिंजे हिसाब सां उनखे हलाएसि थो। सर ठेकेदारी तव्हां ॾिसो न रुकिजी नथी सघे। हिते ॿियनि लफ़्ज़ में चवंदा आहिनि सिस्टम जो हिसो आहे। सिस्टम चेंज जेसिताईं मथो न थींदो हेठो न थींदो। अदा जेकॾहिं सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी जी हुकूमत जी ॻाल्हि कजे त 18 साल 35 साल पाकिस्तान में, 18 साल सिंध में मुसलसल हुननि जी हुकूमत रही आहे। त जेकॾहिं ओवरऑल सिंध लेवल ते जाइज़ो वरितो वञे त मां सम्झां थो त कुझु सेक्टर में, हेल्थ में या ॿियनि कुझु सेक्टर्स में ऐं कुझु इलाइक़नि में तरक़ी थी आहे जेका नज़र बि अचे थी। जेके मेगा सिटीज़ आहिनि स्पेशली उन में हुननि जो कमु थियो आहे। पर जेको रिज़ल्ट अचणु घुरिजे आहे 18 सालनि जो जेको नतीजो अचणु घुरिजे आहे, घुर्बल नतीजो उहो न आहे। अचूं था हाणे पंहिंजे ज़िले जेकाबाद में, त ज़िले जेकाबाद बदकिस्मती सां असां वटि जेको आहे न माना कोई वाली वारिस, ईअं लॻंदो आहे त लावारिस शहर आहे। ऐं शहर न बल्कि सॼो ज़िलो जेको आहे लावारिस आहे। ऐं करप्शन तमामु घणी, हुकूमती खाता जेके आहिनि उन्हनि में करप्शन तमामु घणी आहे। ईअं बि न आहे त सिंध हुकूमत पैसो न आंदो आहे। डिस्ट्रिक्ट जेकाबाद लाइ सिंध हुकूमत इलाही बजट में पैसो रखे थी पई, हर सेक्टर में पैसो रखे थी, हर डिपार्टमेंट खे पैसो अचे थो पियो। पर हिते जीअं त लोकली असां वटि करप्शन ॿियनि ज़िलनि जी निस्बत, सिंध जा ॿिया ज़िला जेके आहिनि उन्हनि जी निस्बत करप्शन तमामु घणी आहे। माना हिसे पती ते जेके ठीका थियनि था, या मिसाल ठीका कंहिं मख़सूस माण्हुनि जा थियनि था पिया, या वरी पोइ उहो ठीका थियण खां पोइ जेको गवर्नमेंट मशीनरी मौजूदु आहे उहा उन में पंहिंजो हिसो पती जेको कढनि था पिया, त डेवलपमेंट जे लाइ कुझु बि नथो बचे। ठीकु आहे। ऐं बदकिस्मती सां असां माना अहिड़ा सेक्टर, एजुकेशन आहे, असांजो हेल्थ आहे, इन में असांखे करप्शन न करणु घुरिजे। इन में घटि में घटि जेको पैसो आहे उनखे सही इस्तेमालु करणु घुरिजे। त पैसे जो सही इस्तेमालु उन्हनि शोबनि में बि कोन्हे। ॿियनि शोबनि में चवंदा आहिनि ॿियो छॾो, तालीम में कुझु न कुझु माना जेको आहे बहितरी कयो तव्हां, त सुठी मयारी तालीम तव्हांखे मिली सघे। हेॾा सारा ॿाहिरि जा फंड्स जेके आहिनि मनसूबा आया, वर्ल्ड बैंक जा मनसूबा आया, USAID जा मनसूबा आया, पर बदकिस्मती सां चवण जो मक़सदु आहे त उहे इंफ्रास्ट्रक्चर त सुठा ठही विया आहिनि, पर उनखां पोइ वरी उहे हलनि कीअं था उहो तव्हां पाण ॼाणो था। जीअं मिसाल जे तौर ते असां हेल्थ में जेकाबाद ज़िले में वठूं जेकॾहिं मिसाल, त जिम्स असांजे अॻियां हिकिड़ो इंटरनेशनल मयार जो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां USAID जा जेके स्कूल खुलिया आहिनि, जेके माना स्कूल जेके ठाहिया विया आहिनि उहे माना त इंटरनेशनल स्टैंडर्ड जा स्कूल आहिनि। पर उनजो इस्तेमालु कीअं थिए थो, उहे माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो ॾियनि था, उहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। तंहिंजे करे मां इहो थो चवां त स्पेसिफिकली सिंध में थोरो घणो रिज़ल्ट मिलियो आहे, ऐं जेकाबाद ज़िले में तमामु घटि रिज़ल्ट मिलियो आहे। इन जी सिंध हुकूमत जे या इवन चऊं पीपल्स पार्टी जी हुकूमत, त उनजो को एॾो ख़ासि रिज़ल्ट न मिलियो आहे जंहिं ते असां फ़ख़्रु करे सघूं त अॻिते हली करे असां जेको आहे सो उनजी बुनियाद ते वोट वठंदासीं या हुकूमत कंदासीं। सर जिम्स जी चलो ठीकु आहे, कीअं बि आहे, माना हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर सुठो आहे, बिल्डिंग सुठी ठहियल आहे, उन जेके सामान पिया आहिनि, इक्विपमेंट्स आहिनि, स्टाफ आहे मिसाल जे तौर ते उहो मौजूदु आहे। इन जे करे बि थोरी घणी सहूलियत माण्हुनि खे जेका आहे उहा मिले थी पई। स्पेशलाइज़्ड कोन्हे पर सहूलियत मिले थी पई उनखे मञिजे। पर इन जे बदिले में जॾहिं तव्हां पंहिंजी सिविल हॉस्पिटल ॾिसो, सिविल हॉस्पिटल असांजी तमामु वॾी इस्पताल आहे ऐं तमामु पुराणी इस्पताल आहे, ऐं तमामु घणो फ़ाइदो माण्हुनि सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि खे ॾिए थी पई। पर उते जेको आहे बिल्कुलु तबाही लॻी पई आहे सिविल अस्पतालनि में। ठीकु आहे। उनजी बिल्डिंग इंफ्रास्ट्रक्चर बिल्कुलु बि ख़तमु लॻो पियो आहे। उते को बि माना ॿियो सहूलियतूं कोन्हनि। ठीकु आहे। कोई सुठो को सिविल सर्जन अची थो वञे, हाणे हिकिड़ो मौजूदु आहे, उहो कोशिशूं पंहिंजूं करे थो पियो त उनखे बहितर करे। पर जॾहिं इंफ्रास्ट्रक्चर ई सॼो तव्हांजो तबाह लॻो पियो आहे त उनजी कोशिशूं को रिज़ल्ट न ॾेई सघंदियूं। ठीकु आहे। इन जे करे सिविल अस्पताल खे त बिल्कुलु बि तबाह करे छॾियो। ईअं ई तव्हां ॿाहिराड़ी में वञो, असांजा बेसिक हेल्थ यूनिट जेके आहिनि PPHI जे हवाले उहे थिया आहिनि, पर उनजो बजट PPHI जे हवाले आहे, पर अक्सर जेके BHUs आहिनि उहे उन तरह जी सहूलियत न ॾेई सघिया आहिनि जेके माण्हुनि खे घुर्बल आहे। तंहिंजे करे माण्हू ट्रेवल करे शहरनि ॾे अचनि था पिया। माना तकलीफ़ त माण्हुनि खे उहा साॻी आहे न, जेकॾहिं इहा उन्हनि जी डोर स्टेप ते रहे, उन्हनि खे घर जे दरवाज़े ते इहा सहूलियत सिहत जी मिली वञे, त शायदि उहे शहरनि ॾे या ॿियनि वॾनि शहरनि ॾे सफ़र करे न वञनि। ओवरऑल ॾिठो वञे त कोई मुतमइन करण वारी का अहिड़ी शइ मौजूदु न आहे शहर में या शहर खां ॿाहिरि या पूरे सूबे में
जंहिंखे ईअं चई सघिजे थो की उहा असां जेको आहे हिकु अवामी मुंतख़ब हुकूमत सां जेको आहे त असां गुज़ारो करे रहिया आहियूं। 18 साल जो हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे जंहिंमें ईअं सम्झो कंहिं बि पार्टी खे या कंहिं बि जेको आहे त इंसान खे कोई 5 साल बि वॾा हूंदा आहिनि कंहिं शइ खे डिलीवर करण जे लाइ। 18 साल हिकु उमिरि आहे, उनजे बावजूद बि जेकॾहिं का मिस्बत तब्दीली नज़र नथी अचे तंहिंजी माना त उते कोई मतिलबु करण जो को आसार शायदि ईंदड़ वक़्त में बि शायदि असांखे नज़र नथो अचे। ॾिसो न सही, मतिलबु वाज़े आहे इनकम्पिटेंसी हिकिड़ो अहिड़ो इशू आहे पूरी दुनिया जे अंदरि। जेकॾहिं तव्हां राइट पर्सन खे राइट प्लेस ते जेकॾहिं तव्हां डिप्लॉय न कंदव त उनजा इहे ई सबबु इहे ई जेके त रिज़ल्ट निकिरंदा। हाणे ईअं बि नथो चई सघिजे की पीपल्स पार्टी वटि जेको आहे मतिलबु एज़ अ हुकूमत जेको आहे माण्हू न आहिनि, पर मसइलो इहो आहे शायदि उन्हनि जी विल कोन्हे, उहो शायदि चाहिनि कोन था। असां आम तौर ते हिकु समाजी वर्कर हुजण जे नाते असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे की असां इदारनि खे यादि ॾियारियूं त उन्हनि जो छा कमु आहे। असां कोशिशि कंदा रहंदा आहियूं, पर ज़ाहिर आहे अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे इफ़ देयर इज़ विल देयर इज़ वे। जेकॾहिं कोई करणु चाहींदो त शायदि मुमकिन बि आहे, पर शायदि हिन टाइम जेकी सिचुएशन 18 साल जी मुसलसल हुकूमत हुजण खां पोइ बि जेकॾहिं शयूं सवालिया बणिजी वञनि त पोइ तंहिंजी माना त शायदि हू नथा चाहिनि त सिंध में का तब्दीली अचे ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि त जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उनखे उहा मुहैया कई वञे। असांखे नथो लॻे त शायदि इहे मुकमल तौर ते जेकॾहिं चयो वञे त उन्हनि वटि शायदि उहे अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे जेके कम्पिटेटिव माण्हू आहिनि उन्हनि खे मौक़ो ई कोन था ॾियनि। बसि उहो सियासत खे बजाए इबादत सम्झण जे ॾिठो वियो आहे त असांजे बदकिस्मती सां जेको आहे मुआशिरे में उहो शायदि कारोबार बणिजी वियो आहे। चवनि था सिर्फ़ु फ़ाइदे जी ॻाल्हि हुजे ऐं हुन में जेकॾहिं कंहिं आवाम खे डिलीवरेंस जी ॻाल्हि अचे थी त शायदि थी सघे थो हुन में 2-3 रुपया शायदि ख़र्च थी सघनि था, वक़्तु लॻंदो, महिनत लॻंदी। हू चवनि था शायदि असां इन जे पासे न वञूं, असां मुस्तक़िल तौर ते जेको आहे असां जेको आहे त उहो सिर्फ़ु हुकूमत ई पंहिंजो क़ाइमु रखी सघूं। सो इन जे करे शायदि इहा बि हिकिड़ी वॾी वजह आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि कयो था त ओवरऑल पूरे सिंध में पंहिंजो पार्टी त पंहिंजे हिसाब सां पंहिंजो किरदारु अदा करे थी, लेकिन असल कमु आहे हेठि माण्हुनि जो कमु करणु ऐं उन्हनि खे असांखे रिलीफ ॾियणो आहे। उहो मां ईअं चवंदुसि त भई जेकॾहिं असांजा इदारा आहिनि, तव्हां वठो वापडा आहे, सिहत खाता आहिनि, ॿिया टियां फंड्स अचनि था, वग़ैरह अचनि था, हर शइ अचे थी, लेकिन अगरि उते को उनखे इम्प्लीमेंट करण वारो न आहे त उन में हरू भरू पीपल्स पार्टी जो को कसूर न आहे। उन में ज़ाहिर आहे जेको आहे सो कुझु असां आवाम बि उन में उन्हनि जी हेल्प कयूं, उन्हनि जी मदद कयूं ऐं उन्हनि सां गॾु भाङे भाइवार थी उन्हनि सां साथ ॾियूं। असांजो तरीक़ेकार इहो आहे, असां पंहिंजे शॉप मां पंहिंजे घर मां गंद कढी रोड ते उछलंदा आहियूं, उन में म्युनिसिपालिटी जो ॾोह न आहे। ठीकु आहे साईं। बाक़ी जेकॾहिं ॿी सहूलियतूं, बाक़ी हाणे बिजली जो बहरान इहो ओवरऑल आहे, ॾिसो था पिया रोड रस्ता, हालांकि असां ईअं आहे त अञा विच शहर में घटि कमु थिया आहिनि, पर असांजी पसगरदाइन में सुठा कमु थिया आहिनि, जंहिंमें प्योर आहे, जंहिंमें अच्छा उन खां अलावा सभ खां सुठी असां वटि जेका शइ हले थी पई उहा असांजो पाणी। पाणी असांखे बाक़ाइदा पूरे सिटी खे सुठे पैमाने ते मिले थो, इहो कमु सुठो थियल आहे। बाक़ी अलाह अञा हुकुमराननि खे हिमत ॾींदो, उहे पाण उन ते थोरो नज़रसानी कनि, सिर्फ़ु असांजा MNA, असांजा MPs उन ते नज़रसानी कनि त असांजो कमु तमामु बहितरीनु थी वेंदो। दादा जहाँ तक सिविल हॉस्पिटल जो तालुक़ु आहे, उहा त माना ईअं सम्झो न जे मिसल आहे, उन में त को चेक बैलेंस न आहे, न को कॾहिं इहा बि ख़बर कोन थी पए त MS केरु आहे, कोई उते संभालण वारो न आहे। जॾहिं बि, छो त असां हमेशह एमरजेंसी में माण्हू पहिरियां ई सिविल वेंदो आहे, हालांकि जिम्स बि आहे, लेकिन कोशिशि करे माण्हू सिविल में ई वेंदो आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो वॾे अरसे खां त सिविल वेंदो, लेकिन सिविल में का न आहे, वरी बि 4 आना 8 आना जेकॾहिं अगरि कमु थिए थो त जिम्स में थिए थो, इन में को शक न आहे। ज़रूरु हाणे एॾी फंडिंग त हूंदी, पर उन में सम्झो था त फंडिंग खां बावजूद बि त माण्हू हर इंसान खे ख़ुशि नथो करे सघे। कुझु ज़ाहिर आहे सरकारी लवाज़मात, कुझु तरीक़ेकार ॿिया बि हूंदा, हाणे उहे त खोड़ ॻाल्हियूं तव्हां पाण वधीक सम्झी सघो था। त लेकिन अगरि तव्हांजे बक़ौल अगरि 78 आहे त भई कुझु 50 ख़र्च थिए, 40 थिए बि बहितरी थींदी इनशाला। यार मतिलबु वरी बि कुझु त कमु जिम्स में थिए थो, इन में कोई शक न आहे, हरू भरू इल्ज़ाम न हणिजे। बाक़ी ईअं आहे त वरी बि जिम्स कुझु बहितर आहे।
कुझु आहे त काफ़िर, सच वॾो ॾोहारी आहे। सच ॻाल्हाईंदासीं त तकलीफ़ूं ॾाढियूं थींदियूं। 18 साल जो पीरियड जो गुज़री वियो आहे त मूंखे यादि नथो पए कमी पेशी कुझु 10-15 ॾींहं अॻु में हिकिड़े पीपल्स पार्टी जे MNA जेको मिनिस्टर हुयो उन हिकिड़ो बयानु ॾिनो जेको सोशल मीडिया ते फैलियो त इनशाला असीं पंहिंजी सिंध लाइ एॾो कमु कयूं था त हाणे असां सिंध खे 78 में जेकी पोज़ीशन हुई सिंध जी उहा करे ॾेखारींदासीं। यानी उन पंहिंजे मौक़िफ़ जी पाण ताईद कई त 78 में सिंध असांजी बहितरीनु हुई, हाणे बदतर आहे। इहो उनजो रिज़ल्ट पंहिंजे हुनजे MNA ॿुधायो। ॿी ॻाल्हि इहा, असीं सिंध खे त छॾे करे पंहिंजे जेकाबाद ते डिस्कस कयूं त बहितर आहे। जंहिं शहर में मां रहां थो, जेकाबाद खे वॾा मेगा प्रोजेक्ट मिलिया, जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांखे दिलि जो शोबो ॾेई वई, जेको हिन टाइम ज़बून हाली बर्बादी जो ॾेख आहे। असीं सिविल हॉस्पिटल जे अंदरि दिलि जो शोबो हिन टाइम। उनखां अलावा असांखे मेगा प्रोजेक्ट जेको ॾिना विया, तव्हांजे साम्हूं हिन टाइम असां वटि डबल रोड ठही रहियो आहे, जेको डिस्ट्रिक्ट जेल खां वठी ॿुधो आहे त टिकोंडे ताईं ठहंदो। उनखे 1.5-2 साल थिया आहिनि, 85 करोड़ रुपया आयल आहिनि। ज़बून हाली इन टाइम उहो अवाम लाइ एॾो नासूर बणी चुकियो आहे त इन टाइम पैसा बि मौजूदु अची विया, पैसा काॾे विया, कमु छो नथो थिए, हिकु वॾो सवालिया निशान आहे। ऐं चयो थो वञे जेकाबाद लाइ छा कयो वियो। जेकाबाद लाइ इहो कयो वियो त इन 18 सालनि जे अंदरि तव्हां क़ाइदे आज़म रोड ॾिसंदो, सिर्फ़ु सियासी इंतकाम जो नज़र चढ़ियल आहे। जेकाबाद जो मेन वॾो रोड जंहिंमें वॾा वॾा शॉपिंग मॉल, शॉपिंग सेंटर मौजूदु आहिनि, ज़बून हाली आहे। कंहिंजी अखि नथी वॾे, सिर्फ़ु सियासी हलचल जे चकर में उहो बर्बादु लॻो पियो आहे। मां कुझु ॾींहं अॻु में पंजाब वियुमि, पंजाब जा नंढड़ा शहर ॾिठा, नंढड़ा ॻोठ ॾिठा, नंढड़ा तालुका ॾिठा। ख़ुदा गवाह, जेकाबाद उन्हनि जे बराबरि हिकु जेको आहे त किरियल में किरियल ॻोठ जी शकिल में नथो ॾेखारे। असांजी बदकिस्मती आहे, असां सिर्फ़ु सियासी इंतकामनि जे चकर वर चढ़ी विया आहियूं। असांखे हिकिड़ो इंजीनियरिंग कॉलेज मिलियो पीपल्स पार्टी जे दौर में, मेगा प्रोजेक्ट। बदकिस्मती आहे उहो असांजो गिफ्ट नज़र थी वियो काइम अली शाह साहिब खे, जेको हितो खणाए करे हली वियो। असांखे मोहम्मदिया साहिबु ग्रिड स्टेशन ॾिनी, ॿटरी वारी, उहा ग्रिड स्टेशन चौवट वारी असांजी हली वई रोजान जमाली। असांखे मिलियो छा आहे? 18 सालनि जे अंदरि असांखे बदहाली, बेरोज़गारी, जेकाबाद शहर जा रोड रस्ता तबाह बर्बाद, नाहिल ठेकेदारनि जे हवाले टफ टाइल। तव्हां मटीरियल टफ टाइल जो चेक कंदो, इहो असांखे पीपल्स पार्टी ॾिनो आहे। जेकाबाद हिन टाइम जेकाबाद शहर जेको अगरि तव्हां ईअं चइजो त 30 साल पोइते वञो, 40 साल पोइते वञो, जेकाबाद हिकु बहितरीनु ख़ूबसूरत शहर हुयो। ऐं इन 18 सालनि जे अंदरि जेतिरी बदहाली, जेकाबाद शहर जो जेको निज़ाम बर्बादु थियल आहे, कॾहिं बि न थियो आहे। जेकाबाद जो कहिड़ो रोड ठहियलु आहे, हीअ जेके टफ टाइल लॻनि थियूं, 15 ॾींहंनि खां पोइ वरी पाइपलाइन खुटे थी, प्लानिंग न आहे, ड्रेनेज सिस्टम असां वटि कोन्हे। हीअ पाणी असां वटि नओं जेको वाटर सिस्टम आयो उहो असांखे नाली समेत अचे थो। असांखे पीपल्स पार्टी 18 सालनि में असांखो छा वरितो, इहो पुछा करे सघूं था। छा ॾिनो, इहो सुवालु अजीब मूंखे लॻे थो। वरितो छा, इहो असां ॿुधाए सघूं था त असांखे तबाही कहिड़ी कहिड़ी मिली। बाक़ी असांखे तरक़ियाती कम न मिलिया, असांखे हॉस्पिटल सही तरह न मिलियो। जेको तव्हांजो जिम्स हॉस्पिटल सियासी वर चढ़ियल हिन टाइम ताईं बि असीं ॾाढो ख़ुशि थियूं पिया त ब्रिगेडियर साहिबु ईंदो, असां लाइ सभु कुझु कंदो। पर मां सम्झंदुमि ब्रिगेडियर साहिबु बि प्लानिंग जे तहत आयो, ब्रिगेडियर साहिबु आशीर्वाद सां आयो आहे हिन दफ़े। जो पहिरियों दफ़ा जॾहिं ब्रिगेडियर साहिबु आयो जेकाबाद शहर जे लाइ, हुन बाक़ाइदगी सां हॉस्पिटल ते हिकु मुनज़म तरीक़े सां नेक नियती सां कमु करे रहियो। पर हिन दफ़े जो स्टाइल चेंज आहे। हिन दफ़े सिर्फ़ु मुंहिंजो स्टाइल इहो आहे त मां MNA साहिब खे ख़ुशि कयां, मां MPA साहिब खे ख़ुशि कयां, मां के वॾेरे खे ख़ुशि कयां, के वॾेरे जे पुट खे ख़ुशि कयां। जेकाबाद हिन टाइम बदहाल आहे। 18 सालनि में जेतिरी ज़िल्लत तज़लील जेकाबाद खे मिली आहे, शायदि कंहिं बि ज़िले जे, जेकाबाद सिंध जे कंहिं ज़िले खे मिली हुजे। साईं 18वीं तरमीम खे ईअं सम्झ ढाल करे पेश कयूं NFC अवार्ड जे ज़रिए। यानी NFC अवार्ड जे ज़रिए ई इन्हनि जेको लुटमार कई आहे, इहो तारीख़ जे वॾे किताबनि में लिखियलु आहे। ऐं सिंध खे मुंहं जे दड़े खां बि जेको तरक़ी थियल हुई, उन खां बि पोइते करे छॾियो अथऊं। ऐं 18वीं तरमीम हिकिड़ो ब्लैकमेलिंग जो तरीक़ो हुयो। हिननि अवाम खे ॾेखारियो त ॾिसो बाबा सदर साहिबु पंहिंजा अख़्तियार असेंबली खे ॾेई छॾिया आहिनि, पार्लियामेंट खे ॾेई छॾिया आहिनि। पर उन हूंदे हिन जेके अख़्तियार सूबनि खे ॾिना ऐं सूबाई असेंबली, सूबाई जेकी काबीना हुई, उन्हनि खे जेतिरो वणियो उन्हनि करप्शन कई। सिंध तबाही जे किनारे ते बीठी आहे। ऐं सिंध में जेकी लुटमार थी आहे, त उहा तारीख़ जो हिकिड़ो वॾो बाब लिखिजी चुको आहे। ऐं हिननि ब्लैकमेलिंग जे करे नेब खे बि उन्हनि पंहिंजो बंदि करे छॾियो त का बि तहक़ीक़ात न आहे करणी, NRO थी वियो। ऐं इहो सॼो जेको भोगे ग़रीब अवाम थी, जेको न असां वटि पीअण जो मिठो पाणी आहे, न असांजा स्कूल माना खुलियल आहिनि, न उते का तालीम आहे,
न सिहत जो का सहूलियत आहे। रोड जीअं खंडरात लॻा पिया आहिनि। असां वटि बहितर जेके सैलाब आया उन्हनि त असांजे सिंधियुनि जी ज़िंदगी अजीरन करे छॾी। असांखे इन्हनि फ़क़ीर बणाए छॾियो आहे। बसि हिकिड़ो कारनामो ॾसनि था त असां बिस्ब जे ज़रिए ज़ैफ़नि खे पैसा ॾियूं था, उहो बि इन्हनि असांजी ग़ैरतनि सां खेॾी। असां जूं नियाणियूं, असां हिकु नियाणी खे 7 क़ुराननि जे मट सम्झंदा आहियूं, असां जूं नियाणियूं रोडनि ते तज़लील थींदी आहे। इहो पीपल्स पार्टी जी कारकर्दगी आहे। हिते को बि मेगा प्रोजेक्ट न ॾिनो वियो। हे पाणी जी बि मुशर्रफ जे दौर में मोहम्मद मियां साहब पाणी जो प्रोजेक्ट आंदो, उहो बि अमरीकी एड ते। हीअ जिम्स आहे बि अमरीकी एड ते असां वटि कमु करे थी, पर उन खे बि हिननि डावाडोल करे छॾियो। न का वाटर अथॉरिटी ठाहियूं, न त हिननि खे अथॉरिटी ठाहिणी हुई ऐं उन खे सिस्टम खे सिधो करिणो हुयो। असां वटि ड्रेनेज जो सिस्टम तबाह बर्बाद आहे। तव्हां ॾिसो त जेकबा जूं जायूं, जेकबा जी मिल्कियतूं विच को जेके इन्हनि नाला कढी बग़ैर मनसूबाबंदी जे करप्शन करे उन में ग़लति मटीरियल विधऊं, जेकबा जी जेकी प्रॉपर्टी आहे उहा ज़मीन में गिरदी थी वञे। इन्हनि तबाही ऐं बर्बादी खां सवाइ जेकबा खे कुझु न मिलियो। हाणे असां क्लियर चऊं था इहो ज़ुबैर साहिबु जेको हुयो, जेको अॻु में आयो, उहो हिनजो सुनहरी दौरु हुयो। हिन महिल आयो आहे उहो ईज़ी लोड ते आयो आहे, खाओ और खिलाओ। हाणे जिम्स में जेके दवायूं ॾिनियूं वञनि थियूं उहे 3rd क्लास कंपनी खां परचेज़ कनि था, ऐं जेके थोरी थकियूं ॾियनि था 3rd क्लास कंपनी खां परचेज़ करे जिम्स वारा उहा दवायूं विराइनि था। बाक़ी सिविल हॉस्पिटल जो हाल इहो आहे, को डॉक्टर ड्यूटी ते न आहे, सभु ईज़ी लोड करे वीज़ा ते वियल आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो पुतले नमूने को हिकिड़ो सिस्टम हलायो वञे थो, बाक़ी प्रैक्टिकल लेवल ते उनमें का शइ आहे ई न, सभु ज़ीरो लॻो पियो आहे। सभु शइ नज़र अचे थी। साईं MP बुनियादी तौरु पाण ठेकेदार आहे, ऐं जेका पार्टी ठेकेदारनि इन्वेस्टरनि खे अॻिते आनींदी, MNA MPA कंदी, उहे वरी बि उन इन्वेस्ट करे जेको पैसो लाहींदा ग़रीब पैसनि ते ख़रीद करे ईंदा, वरी उहो उन मां रिकवर करनि था। हाणे बि ॾिसो था नूरवा जी हालति, पाण ॾिसो केतिरो पैसो नूरवा जे रीमॉडलिंग ते आयो आहे, उनजे बंधन जे लाइ आयो आहे। तव्हां वञी पोज़ीशन ॾिसो नूरवा जी छा लॻी पई आहे। पुछड़ी ताईं पाणी बि नथो पुॼे, माण्हू रड़ियूं था कनि, असांखे पाणी कोन्हे, त हिते तबाही आहे, ॿियो कुझु कोन्हे। ज़ाहिर आहे उन्हनि जी परसेंटेज आहे न। जेकॾहिं हीअ सचा हुजनि स्कूलनि जा दौरा करनि, हीअ सचा हुजनि इस्पतालनि जा विज़िट करनि, हीअ सचा हुजनि हिते ओपन कचहरियूं हणनि, त जीअं आम माण्हू असांखां सुवाल करे सघे त असां छा कयो आहे, पाण खे एहतिसाब जे लाइ पेश कनि। जॾहिं एहतिसाब खां लवाइनि था त माना का शइ त आहे न पोइ हिते। साईं इहो नारो हणणु स्कूल जे अहाते में ग़लति आहे, छो जो शागिर्द हिते पढ़ाई करणु अचे थो, को सियासत करणु नथो अचे। असां स्टूडेंट यूनियन जे हिमायत में आहियूं। उहा यूनियन कॉलेजिस में थींदियूं आहिनि, यूनिवर्सिटियुनि में थींदियूं आहिनि, बाक़ी नंढे प्राइमरी स्कूलनि में इहे नारा हणी हीअ पंहिंजी पाण खे पढ़ायो अथई मथियनि खे राज़ी करण जे लाइ, त बाबा मां हर हंधि ते ॾींहुं राति जाॻां थो, तव्हांजो नारो हणां थो, तव्हांजी महिरबानी जो मूंखे तव्हां माल पाणी ॾियो था। नाज़रीन, कंहिं हद ताणी कुझु माण्हुनि जी गॾियल सॼियल राय हुई, पर अक्सर माण्हू बुनियादी सहूलियतनि जी खोट बाबति दाहींदा रहिया। उन्हनि जो चवणु हो त उन्हनि खे न त को बहितर तरीक़े सां को अमन आहे, त को हू आज़ाद थी या पाण खे महफ़ूज़ सम्झंदे आसानीअ सां कारोबार करनि, ऐं न ई उन्हनि खे को सरकार जे तरफ़ां इलाज जे हवाले सां का बहितर सहूलियत आहे। कॾहिं कॾहिं को हिकु अदारो जेकॾहिं का सूरत हाल बहितर करे थो त उनजो ज़रूरु उनखे फ़ाइदो पहुचे थो, न त बाक़ी जेके अदारा आहिनि ॼणो त न हुजण जे बराबरि आहिनि, ऐं पब्लिक जे लाइ उन्हनि जी डिलीवरेंस ज़ीरो बराबरि आहे। उनजे करे ही ख़ल्क़े ख़ुदा दाहे थी, रड़े थी, रूड़े थी, त उन्हनि खे बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां को समझ मुयसरु करे ॾिनो वञे त जीअं उहे सुख जो साह खणनि। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।